नाज़रीन जीअं त असांजो टॉपिक आहे फितरो। सब खां पहिरीं त उनखे डिफाइन कंदासीं डॉक्टर अब्दुल खालिक साहब। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअद अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा। सूरत तौबह जी आयत नंबर 103 आहे, जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त रिसालत महमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमायो त इन जे माल मां सदको वठी ऐं उहो तव्हां ख़र्च कयो जी तां त इहे पाक बि थियनि ऐं इन जो तज़किया नफ़्स बि थिए। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जेको फ़ितरो आहे उहो हर रोज़ेदार ते लाज़िम आहे, चाहे उहो आज़ादु हुजे, चाहे ग़ुलाम हुजे, चाहे मरीज़ हुजे, चाहे रोज़ो न बि रखंदड़ हुजे, तॾहिं बि उनखे फ़ितरो ॾियणो आहे। साहबा अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, इहो फ़ितरो आहे छा जेको असां अदा कंदा आहियूं? त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त बेसिकल हिन जो बुनियादी जेको पर्पज़ आहे इहो आहे त जेको रोज़ेदार रोज़े में ख़ुदा न ख़ासिता का लव ॻाल्हि थी वेंदी आहे, कॾहिं असां कूड़ बि ॻाल्हाए वेंदा आहियूं, कूड़ खां त लामहला को बचंदो ई कोन्हे। 100 निमाज़ी मिली वेंदा आहिनि पर 100 सचार कोन मिलंदा आहिनि। जी त किथे कूड़ ॻाल्हाई, किथे बदनज़री, ॿिया काफ़ी मामला आहिनि। त उन लग़्व शयुनि खां पाक करे थो रोज़े खे। साइम जेको रोज़ो रखियो आहे उन रोज़े जे लाइ तुहर पाकीज़गी आहे इहो फ़ितरानो। हाणे अचो फ़ितरानो जेका मेन पॉइंट आहे उहा त असांजे माण्हुनि में राइज आहे त असां सभई माण्हू कणिक जे हिसाब सां फ़ितरो ॾींदा आहियूं। हालांकि इहो रॉन्ग आहे, इहो ग़लति आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त गंदुम सां कणिक, जव सां, खजूर सां, किशमिश सां, इन्हनि चइनी सां फ़ितरो अदा करिणो आहे। हाणे इन में कैटागरियूं डिवाइड करणियूं आहिनि। हाणे तव्हां फितरी तौर ते ॾिसो, हिकिड़ो माण्हू वॾी गाॾीअ में उथे थो, ज़मीन आहे, ज़रात आहे, फैक्ट्रियूं आहिनि, खाइण आहे, पीअण आहे, सणबो माण्हू आहे, उहो बि जेकॾहिं कणिक सां ॾे ऐं गॾह गाॾो हलाइण वारो बि कणिक सां ॾे त इहो इस्लाम जी मसावत कान थी।